बेलो मीरपुर पुलिस वटि मुंहिंजो कुकड़ क़ैद आहे। ज़मानत मंज़ूर करे कुकड़ छॾाए ॾियो। मीरपुर माथेलो जी अदालत में ॻोठाणे कुकड़ जे ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। मीरपुर माथेलो में फर्स्ट सिविल जज जी अदालत में ओबावड़ो वासी फिदा हुसैन पंहिंजे कुकड़ जी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त बेलो मीरपुर पुलिस संस घर ते चढ़ाई करे असील कुकड़ खणी वई ऐं मूं मथां कूड़ो केस दाख़िल करे केस में कुकड़ जो ज़िकिर ॼाणायो आहे, जंहिंजे करे गुज़िरियल कुझु ॾींहनि खां संदसि असील कुकड़ बेलो मीरपुर थाणे ते पुलिस वारनि वटि मौजूदु आहे। हुन ॿुधायो त थाणे में पुलिस वारा कुकड़ जे खाध खुराक जो ख़्यालु नथा रखनि, जंहिंजे करे कुकड़ मरी वेंदो। उन लाइ कुकड़ जी ज़मानत मंज़ूर करे कुकड़ खे थाणे मां छॾाए ॾिनो वञे। ॿिए पासे बेलो मीरपुर पुलिस जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु कुकड़नि जे मेल ते पुलिस छापो हयो ऐं पुलिस पहुचण ते कुकड़नि जा खफ़्ती पंहिंजा कुकड़ ऐं गाॾियूं छॾे मौक़े तां फ़रार थी विया, जंहिं बाद पुलिस कुकड़नि जी मेल कराईंदड़ खफ़्तियुनि मथां केस दाख़िल करे हथ कयल सामान जो ज़िकिर केस में ॼाणायो आहे। उन लाइ अदालत जे हुकुम खां सवाइ कुकड़ मालिक हवाले नथो करे सघिजे। लतीफ़ लिगारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर माथेलो।